अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक विटवार बाबा आला मौजू हमद अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम गमतार दुनिया में आम मेहरबान ऐं आख़िरत में ख़ासि मेहरबान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको दिलनि खे राहत रसाईंदड़ ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम गमतार दुनिया में आम मेहरबान ऐं आख़िरत में ख़ासि मेहरबान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको दिलनि खे राहत रसाईंदड़ ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। शुक्र एहसान सारा अल्लाह लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार आहे। शुक्र एहसान सारा अल्लाह लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार आहे। इबादत जे लाइक़ु आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको गमतार, अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम गमतार दुनिया में आम मेहरबान ऐं आख़िरत में ख़ासि मेहरबान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको दिलनि खे राहत रसाईंदड़ ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। अल्लाह खां सवाइ को महबूद न आहे। अल्लाह क़ाइम आहे, न खेसि पिनकी अचे न निंड। अल्लाह खां सवाइ को महबूद न आहे। ज़िंदह क़ाइम आहे, न खेसि पिनकी अचे न निंड। जेकी कुझु आसमाननि में आहे, जेकी कुझु ज़मीन में आहे, उन जो आहे। इहो कुदरत में मथां ऐं वॾे शान वारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम गमतार दुनिया में आम मेहरबान ऐं आख़िरत में ख़ासि मेहरबान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको दिलनि खे राहत रसाईंदड़ ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। परहेज़गारनि खे सिधी वाट ॾेखारींदड़ आहे। इहे परहेज़गार जेके ग़ैब ऐं अणॾिठे ते ईमान आणीनि था, नमाज़ क़ाइमु कनि था। परहेज़गारनि खे सिधी वाट ॾेखारींदड़ आहे। उहे परहेज़गार जेके ग़ैब ऐं अणॾिठे ते ईमान आणीनि था, नमाज़ क़ाइमु कनि था, ऐं जंहिंजो खेनि मालिक कयो आहे तिन मां ख़र्च कनि था। अल्लाह परहेज़गारनि खे ॼाणंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम गमतार दुनिया में आम मेहरबान ऐं आख़िरत में ख़ासि मेहरबान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको दिलनि खे राहत रसाईंदड़ ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। उहे आख़िरत जे जहान ऐं क़यामत जे ॾींहं ते यकीन रखनि था। उहे ई माण्हू पंहिंजे रब जे तरफ़ां सिधी वाट ते आहिनि। इहे माण्हू आख़िरत जे जहान ऐं क़यामत जे ॾींहं ते यकीन रखनि था। उहे ई माण्हू पंहिंजे रब जे तरफ़ां सिधी वाट ते आहिनि। उहे ई कामयाब आहिनि। अकेलो अल्लाह ई बेमिसाल ख़ालिक़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम गमतार दुनिया में आम मेहरबान ऐं आख़िरत में ख़ासि मेहरबान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको दिलनि खे राहत रसाईंदड़ ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शरगाह विसवसनि खां पनाह घुरां थो, तूं पनाह ॾे। हिम्मत तौफ़ीक़ अता, हिम्मत ताक़त ॾे अता करे मुंहिंजा रब। बख़्श मूंखे, माउ पीउ खे नामुमकिन कम मुमकिन थियनि, जीअं मुंहिंजे दिलि खे कामिल इत्मीनान नसीब थिए। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शरगाह विसवसनि खां पनाह घुरां थो, तूं पनाह ॾे। हिम्मत ताक़त ॾे अता करे मुंहिंजा रब। बख़्श मूंखे, माउ पीउ खे
नामुमकिन कम मुमकिन थियनि जीअं मुंहिंजी दिलि खे कामिल इत्मीनान सां नसीब थिए। असांखे पाण वटां रहमत बख़्श, तूं ई अता कंदड़ आहीं, घणो अता कंदड़ आहीं। मिठूअ जी आस उमेद पुॼाए, मतिलब नेको मक़सद हासिल थियनि, माल मता ख़ैरो बरकत सां नेको सालियो औलाद सिहत तंदुरुस्ती भाग नसीब सां अता कर। अलाह ताला खां सवाइ को बख़्शणहार न आहे, बेशक अलाह सीननि जा राज़ ॼाणंदड़ आहे। अल्लाह जेको बख़्शींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ीम ग़मतार, दुनिया में आम मेहरबान ऐं आख़िरत में ख़ासि मेहरबान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको दिलनि खे राहत रसाईंदड़ ऐं परेशान जिस्मनि खे सुकून बख़्शींदड़ आहे।